संगत माइक्रोसॉफ्ट विंडोज़ जो नओं वर्जन विंडोज़ 11 लॉन्च थी चुको है। दुनिया के नंबर 1 ऑपरेटिंग सिस्टम विंडोज़ जे नए वर्जन में केड़ी नवाण आई है और केड़ा केड़ा नवा फीचर मुतारफ़ कराया है। इन वीडियो में ताके सब कुछ बुधाए छड़ियो है। बस ये वीडियो ता रुगो पूरो दिसंदा ऐं थी सके तो अगते दोस्तन सां वंडींदा। अस्सलाम वालेकुम, आऊं आहियां महबूब उमर जो ऐं अचो त शुरुआत कयूं। दोस्तों विंडोज़ 11 में ॾिठो वञे त वॾो बदलाव आयो आहे। ख़ासि करे हिन जो होम यानी जेको डेस्कटॉप आहे मुकमल तौर ते मुख़्तलिफ़ आहे ऐं स्टार बटण पिणु विच ते ॾिनो वियो आहे। जेको अॻु में तव्हां ॾिठो हूंदो त सभिनी विंडोज़ जे वर्जन में कुंड में या छेड़े में हूंदो हो। गॾोगॾु सर्च बटण ऐं AI कैलकुलेटर, ब्राउज़र ऐं फाइल एक्सप्लोरर जेको विंडोज़ 10 जे निस्बत काफ़ी तिखो आहे ऐं उन में माइक्रोसॉफ्ट जूं काफ़ी सर्विसिस मुफ़्त में ॾिनियूं वयूं आहिनि, जिन में HD वीडियो कॉल पिणु शामिल आहे। हाणे HD वीडियो कॉल छा हूंदी आहे, हिन जे बारे में कंहिं ॿिए टाइम ते ॻाल्हाईंदासीं। ख़ासि ॻाल्हि उहा आहे त हीअ ऑपरेटिंग सिस्टम मल्टीपल डिवाइसिस जे लाइ जोड़ियो वियो आहे ऐं टच स्क्रीन खे वधीक सवलाई सां वापराइण ऐं नंढे खां नंढी स्क्रीन में पूरो पहुण ते वधीक गौर वीचार कयो वियो आहे। ऐं हा दोस्तों, माइक्रोसॉफ्ट वारनि हिन विंडोज़ में वेजेस ॾिना आहिनि। उन्हनि हिन खे 4 चंड लॻाए छॾिया आहिनि। कसम सां अहिड़ा वेजेस आहिनि, मतिलबु तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा। मूंखे त पसंदि आया। अगरि तव्हां वेजेस ॾिसंदो यकीन कयो तव्हांखे अजीब यूनिक तरह जा वेजेस लॻंदा जेके अॻु में तव्हां शायदि कोन ॾिठा हूंदा, जिन में मूंखे वाकई नवाण लॻी। मूं हुनखे पंहिंजे लैपटॉप में राति इंस्टॉल कयो, पर मसइलो आहे, हिकिड़ो मसइलो आयो। मसइलो छा हो, जो हीउ जेको सो ऑफिशियल वर्जन त कोन हो, कंहिं थर्ड पार्टी वेबसाइट तां मूं डाउनलोड कयो ऐं जंहिंमें काफ़ी ड्राइवर्स मिस हुआ ऐं काफ़ी सारा बग्स हुआ। सो फाइनल वर्जन अचे उहो इंस्टॉल कंदुसि। मूं अॼु विंडोज़ चेंज करे छॾी, 10 इंस्टॉल करे छॾी, सही आहे। ऐं उनखां अलावा हिन में जेकी कमाल जी ॻाल्हि मूंखे लॻी उहा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन विंडोज़ में ख़ासि AI फीचर मुतारफ़ करायो वियो आहे, जेको आहे ऑटो HDR। ऑटो HDR छा आहे, मतिलबु त तव्हां जेकी बि मीडिया ॾिसो था, गेम खेॾो था या उनखां अलावा जेको ग्राफिक्स वारो कमु कयो था, त हाणे तव्हांजा ग्राफिक्स तमामु हल्का हुजनि, पर हीअ विंडो तव्हांखे उन्हनि खे बहितरीनु करे ॾेखारींदी। न सिर्फ़ु फ़ोटो पर गेम में किथे तव्हांखे इहो महसूसु ई कोन थींदो त तव्हां वटि को मतिलबु हाई क्लास जो ग्राफिक्स कार्ड लॻियलु आहे या वरी तव्हां वटि कंहिं क़िस्म जो को मतिलबु हाई फाई PC आहे। भले तव्हां वटि अहिड़ो कंप्यूटर हुजे जहिड़ो मतिलबु त अॼुकल्ह आम दोस्तनि वटि हूंदो आहे, मतिलबु त उहो ई साॻी कोड टू डू फस्ट जनरेशन, उन में बि तव्हांखे ज़बरदस्त रिज़ल्ट मिलंदी ऑटो HDR सां। ठीकु आहे, इहो को ज़बरदस्त फीचर आहे जेको अॻु में दुनिया जे कंहिं बि ऑपरेटिंग सिस्टम में न आहे। अच्छा, उनखां पोइ हिकु मज़े जी ॻाल्हि उहा आहे त माइक्रोसॉफ्ट वारनि नओं माइक्रोसॉफ्ट स्टोर पिणु मुतारफ़ करायो आहे, जेको विंडोज़ में शामिलु कयो वियो आहे ऐं जेको लॻभॻि गूगल प्ले स्टोर जो सुकून थो लाहे। अञा बि हिकु मज़े जी ॻाल्हि उहा इहा आहे त माइक्रोसॉफ्ट वारनि माइक्रोसॉफ्ट स्टोर पिणु विंडो में शामिलु कयो आहे, जेको गूगल प्ले स्टोर जो सुकून थो लाहे। सही, एंड्रॉइड वारियूं काफ़ी सारियूं एप्लीकेशनूं तव्हांखे विंडोज़ 11 में इस्तेमालु करण लाइ मिलंदियूं। वॾी ॻाल्हि त हिन ते प्ले स्टोर जी डेवलपर्स पंहिंजूं एप्लीकेशनूं अपलोड पिणु करे सघनि था, मतिलबु पब्लिश करे सघनि था। ऐं हाणे तव्हांखे ॿुधायां मोटियूं शयूं शयुनि में पहिरीं ॻाल्हि आहे स्पीड। उन में तमामु भली अथव, हल्की आहे, मोबाइल, टैबलेट ऐं कंप्यूटर सभिनी डिवाइसिस खे गॾे छॾियो आहे। बहितरीनु ऑपरेटिंग सिस्टम जे त वधाउ न थींदो। सिक्योरिटी जे हवाले सां पिणु हिन में काफ़ी हद ताईं एप्पल जी पैरवी कंदे यानी एप्पल खे फॉलो कंदे तमामु घणो कमु कयो वियो आहे। असांखे महफ़ूज़ करण जी कोशिशि कई वई आहे। तव्हां डायरेक्ट कंहिं बि सॉफ्टवेयर खे इंस्टॉल कंदो त उहो सिस्टम खे नुक़सानु कोन पहुचाईंदो, भली तव्हांजो फायरवॉल बंदि तव्हां रखो था,
पर जंहिं टाइम ते उहो सॉफ्टवेयर कंहिं क़िस्म जो को टास्क कंदो त उनखे सिर्फ़ु उन टास्क करण जी इजाज़त हूंदी, मतिलबु एतिरी परमिशन्स हूंदियूं जेके तव्हां भले अलाउ करे छॾियो पर उहो बैकग्राउंड में मतिलबु त ईअं कमु जीअं अॻु में विंडोज़ 10 में या ॿियनि विंडोज़ में कंदा रहंदा हुआ सॉफ्टवेयर, उहो शइ AI जी मदद सां ख़तमु कई वई आहे। हाणे AI जी मदद सां सिस्टम मर्ज़ी मुताबिक़ सॉफ्टवेयर खे कंहिं ख़ासि पर्टिकुलर कमु करण जी इजाज़त ॾींदो। विंडोज़ में ॿियो त शयूं पंहिंजी जाइ ते, मूंखे वॉलपेपर तमामु घणा पसंदि आया ऐं हुन खां अलावा अजीब पियो लॻे न इहो जे करे तव्हांखे ॿुधायां तव्हांखे कीअं लॻी ऐं विंडोज़ जो कहिड़ो फीचर तव्हांखे पसंदि आयो। गॾोगॾु तव्हां मूंखे इहो ज़रूरु ॿुधायो त तव्हां हिन वक़्तु कहिड़ी विंडोज़ इस्तेमालु करे रहिया आहियो। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।